बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह पाक इरशाद फरमाए तो ऐं मुंहिंजा महबूब तव्हां फरमायो त जेके मां अल्लाह सां मोहबत करणु चाहिनि था, जेके मां अल्लाह खे पंहिंजो दोस्त रखणु चाहिनि था, हिन आयत में मतिलबु इन जो इहो आहे मुख़्तसर युहिब्बुकुमुल्लाह त जेके मां अल्लाह सां मोहबत रखणु चाहिनि था या जेके मूंखे दोस्त रखणु चाहिनि था, तव्हां फरमायो उन्हनि खे फत्तबिऊनी, तो प्यारे महबूब जी ताबेदारी कर। जेकॾहिं तुंहिंजी ताबेदारी कंदा त मां अल्लाह उन्हनि खे माफ़ु कंदुसि। व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम, उन्हनि जा गुनाह बि माफ़ु कंदुसि ऐं उन्हनि खे बख़्शे छॾींदुसि, छो मां अल्लाह वॾो महिरबान आहियां, रहम करण वारो आहियां, माफ़ु करण वारो आहियां। जेकॾहिं तुंहिंजी ताबेदारी कंदा त उन्हनि खे माफ़ु कंदुसि। मुंहिंजा महबूब तव्हां उन्हनि खे फरमायो त जेके चवनि था असांजो अल्लाह साईं दोस्त आहे, असां अल्लाह साईं सां मोहबत करियूं था, अल्लाह साईं असां सां मोहबत करे थो, इहा उन्हनि जी दोस्ती नाकाम आहे। दोस्ती उन्हनि जी तॾहिं थींदी, मोहबत उन्हनि सां तॾहिं कंदुसि जॾहिं हू तुंहिंजी ताबेदारी कंदा। ऐं माण्हू घणा चवंदा आहिनि त दोस्ती रखणु सवली आहे पर निभाइणु ॾुखी आहे। जीअं हज़रत अली साईं जो कौल आहे, हज़रत अली करमुल्लाह वजह शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कौल आहे त दोस्ती रखणु ईअं आहे जीअं मिटी ते मिटी लिखणु, पर दोस्ती निभाइणु ईअं ॾुखी आहे जीअं पाणी ते पाणी लिखणु। यानी दोस्ती रखणु सवली आहे, मिटी ते मिटी लिखणु, पर निभाइणु एॾी ॾुखी आहे जो पाणीअ ते पाणी लिखणु। त दोस्ती हर को रखे थो, दोस्ती रखण जे लाइ हर को दावा करे थो आउं तुंहिंजो दोस्त आहियां, तूं मूंसां मोहबत कंदो आहीं, आउं तोसां मोहबत कंदो आहियां, पर दोस्ती जो बरहम महबत प्यार जेको आहे निभाइणु ॾुखियो आहे। दोस्ती रखणु त हर को रखियो वञे, पर दोस्ती खे निभाइणु जेको सो तमामु ॾुखियो आहे। त उन जे करे जेकॾहिं अल्लाह सां मोहबत रखणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां चओ त अल्लाह सां मोहबत करे, त पोइ तव्हां छा करियो, फत्तबिऊनी, प्यारे महबूब जी ताबेदारी कयो। ताबेदारी में मतिलबु त उन जी पैरवी कयो, उन जो रस्तो इख़्तियार कयो, जेको उन जी शरीयत आहे उहा पढ़ो। सुन्नियत में अचे करे मोहबत जी त हालांकि दावा कंदा आहिनि, पर अॼुकल्ह अहल सुन्नत जी सिफ़नि में बीह करे माण्हू मुनाफ़िकी कंदा आहिनि। अहल सुन्नत जे सिफ़नि में बीह करे माण्हू सहाबनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। अहल बैतनि जे सिफ़नि में बीह करे माण्हू हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत सां घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ नाले में सॾाईंदा आहिनि असां अहल सुन्नत आहियूं, उहो सुन्नियत जो सिर्फ़ु नालो हूंदो आहे, अंदर में हुनजी मुनाफ़िकी हूंदी आहे। उहो नांग जेको हूंदो आहे उहो कंहिं टाइम ते ज़ाहिर करे ॾंग हणंदा आहिनि। त सुन्नियत जो नालो न लॼायो, नाले में न सुनी सॾायो। जेकॾहिं सुनी सॾायो था त दिलि में बुग़्ज़ न रखो। हिन चांहि जी कोप ते कुझु पैसनि जे करे पंहिंजो दीन, मज़हब, इस्लाम, फ़िरक़ो न मटायो। जेकॾहिं सचा अहल सुन्नत वारा आहियो, जे सचा सुन्नी आहियो, त पंहिंजे हबीब सां मोहबत कयो ऐं कंहिं बि सहाबा जी शान में गुस्ताखी न कयो। मतां सुन्नी सॾाए वॾा पटका ॿधी अहल बैतनि जी गुस्ताखी कयो, असहाबनि जी गुस्ताखी कयो, त पोइ तव्हांजो सुन्नी सॾाइण जो को बि नतीजो न निकिरंदो, को बि फ़ाइदो न निकिरंदो। त जेकॾहिं अल्लाह सां मोहबत रखणु चाहियो था त उन प्यारे महबूब जी ताबेदारी कयो ऐं उन प्यारे महबूब जी आल औलाद अहल बैत सां मोहबत कयो। वमा अलैना इल्लल बलागुल।